तनेजाम वेझो रेलगाड़ी जे टक्कर में अधु रोड शख्स फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदा इमरान सोखा। इमरान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तनेजाम वेझो रावकी थाने की हद में रेलगाड़ी के टक्कर में जो है अधरोट चौकीदार फौत थी वियो आहे। पुलिस पहुची संदसि मड़ के ज़रूरी कार्रवाई लाइ सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल करे छॾियो आहे। तनेजाम वेझो रावकी थाने की हद में रावकी रेलवे फाटक वटि जो है पंजाब का कराची तरफ वेंदड़ हज़ारा एक्सप्रेस रेलगाड़ी के टक्कर में अधरोट शख्स फौत थी वियो आहे, जंहिंजी सुञाणप जो है ज़ुल्फ़कार मैसो तौर थी आहे। उन हवाले से राब्तो करण ते रावकी पुलिस बुधायो तो पंजाब का कराची तरफ वेंदड़ रेलगाड़ी के टक्कर में जो है अधरोट शख्स फौत थियण जा इतला मिलिया। जो है अहिड़े इतला मिलण ते असां वाक़े वारे हंधि पहुची जो है इमदादी टीमन सां गॾु रेलगाड़ी की रद में आयल शख्स के अस्पताल मुंतकिल किया, जिथे डॉक्टरन के तपासे संदसि फौतगी की जो है तस्दीक कई। जॾहिं जो है फौती शख्स की सुञाणप ज़ुल्फ़कार मैसो तौर थी है, जो रावकी थाने वेझो ही जो है एक पेट्रोल पंप है, उते जो है चौकीदारी कंदो हो। पुलिस जो वधीक इहो चवणो तो शुरुआती जांच में इहा ॻाल्हि वाज़े थी है तो वाक़ियो जो है वो इत्तफ़ाक़ी है, फौती शख्स खुदकुशी नाहे कई। होॾां जो है ॿिए पासे पुलिस ज़रूरी कार्रवाई खां पोइ फौती शख्स जो जेको मड़ आहे उहो वापसन हवाले करे छॾियो आहे। जी इमरान, अवां जी महिरबानी।